घोटकी में चूंड सरगर्मी जारी। राजपूत बिरादरी पारां पीपल्स पार्टी के क़ौमी ऐं सूबाई तकनि जे नामज़द उम्मीदवार सरदार अली गौहर ख़ान महर ऐं सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर के एज़ाज़ में शानदार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में राजपूत बिरादरी के मौज़ूद शख़्सियत राव मोहम्मद सरवर, काउंसलर म्यूनसिपल कमेटी घोटकी वार्ड नंबर 13, राव नदीम, डॉक्टर राव सिकंदर अली, एडवोकेट राव नदीम अख्तर, राव वारिस अली, राव फैसल, राणा साजिद निसार, एडवोकेट राव आबिद, राव आमिर अली, एडवोकेट राणो, राव साजिद अली, राव परवेज़ अली, राना अमजद अली, एडवोकेट राना मोहम्मद जावेद समेत राजपूत बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सरदार अली गौहर ख़ान महर ऐं सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर ऐं ॿियनि महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। इन मौक़े ते पीपीए पारां घोटकी जे क़ौमी ऐं सूबाई असेंबली लाइ नामज़द कयल सरदार अली गौहर ख़ान महर ऐं सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर तकरीब खे ख़िताब कंदे चयो त असां राजपूत बिरादरी जा थोराइता आहियूं जिन असांजे एज़ाज़ में हिकु शानदार तकरीब मुनक़द कई। राजपूत बिरादरी से असांजो पुराणो ताल्लुक़ ऐं प्यार जो रिश्तो आहे जेको सदाईं क़ाइमु रहंदो। हुन जो त असां हमेशह घोटकी जी अवाम जी बिना के रंग ऐं नस्ल जी ख़िदमत कई आहे। पंहिंजे दौर में हज़ारे नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करे रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हाणे बि इंशाअल्लाह इलेक्शन में कामयाब थी घोटकी जी अवाम जी वधीक ख़िदमत कंदासीं। हुन जो त पीपल्स पार्टी सिंध समेत सॼे मुल्क में कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म हूंदो। इन मौक़े ते सैयद असगर अली शाह गीलानी, सरदार अली अहमद ख़ान घोटो, सैयद अल्लाह वधायो शाह, ज़फ़र अल हुदा सिद्दीक़ी, चौधरी लियाकत अली आरई, अशोक कुमार, हमीर राजाणी, मुखी केकार राम, राना मुश्ताक, अब्दुल हमीद लाखो, चौधरी सुहेल लियाकत आरई ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।